का पई खणे पसा मुझो ज़मीर ईमान ऐं एतमाद आहे असां इलेक्शन ज़रूर खटे वेंदासीं ऐं दुनिया खे ॾेखारींदुसि त ग़रीब आवाम जा लुट कीअं बि आहे ऐं सियासत छा थींदी आहे। जेकॾहिं तव्हां सची दिलि सां क़ौम जी ख़िदमत करणु चाहियो था त मूंखे यकीन आहे ऐं रब ते भरोसो आहे त हीअ इलेक्शन असां ज़रूरु खटे वेंदासीं। सलमा जेकॾहिं मां ईअं न कंदुसि त असांजा हरीफ़ हिन क़ौम खे सदाईं जे लाइ पीड़े छॾींदा। तव्हां सभु काॾे पिया वञो? उते कुझु बि न रहियो मल्हा, सभु कुझु ख़तमु थी वियो, सभु मरी विया। एतिरो जो पंहिंजनि जो तॾो बि न करे सघियासीं। रेलियुनि जे पुराणनि तहनि में लाश दफ़नाया आहिनि। मल्हार जिथे कफन न मिले उते रहण जो कहिड़ो फ़ाइदो। हुकुम इहो आहे त तूं 2 ॾींहंनि में वञी जान खान था मिले ऐं चएसि त अमीर खान जे तर में पैसो हलाए पैसो। जॾहिं त पैसो जेतिरो बि हलाइणो हुजेसि, जेतिरी ज़रूरत हुजेसि करे छॾ। एतिरो बि चइजांइसि त 2 ॾींहंनि में मां पाण अची उन जान खान सां गॾंदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।